दुनिया में ॿारनि जो काइनाती ॾींहुं मल्हायो पियो वञे। आउं पंहिंजी तकरीर जी शुरूआति हिन शेर खां करणु घुरां थी। दर्सगान सा दिल मोजी कुतुबखानो वतन मोजो, दर्सगान सा दिल मोजी कुतुबखानो वतन मोजो, किताबनि में दफ़न थींदसि वर्क थींदा कफ़न मोजो। ही शेर इल्म सां मोहबत जो ओञाण आहे ऐं मयार बि आहे। जनाब सदर, अॼु जा ॿार सुभाणे जा अॻवान आहिनि। उहे डॉक्टर थींदा, उहे इंजीनियर थींदा, उहे साइंसदान थींदा, उस्ताद थींदा, आलिम थींदा ऐं ॿियनि शोबनि जा अॻवान थींदा। उहो कोन सम्झो उहे ॿार आहिनि, उहो कोन सम्झो उहे ॿार आहिनि। ही रोशन आईंदे जा महिमार आहिनि। तंहिं करे उन्हनि आईंदे जे महिमारनि ते सीड़प करणु घुरिजे त जीअं असांजो मुस्तक़बिल महफ़ूज़ थिए। जनाब सदर, पीउ मां चाहींदा आहिनि त संदन ॿार समाज में वॾे मंज़िल ते पहुचनि, हुननि जा ॿार लिखनि, हुननि जा ॿार पढ़नि। पर अफ़सोस जो हर पीउ मां जी इहा ख़्वाहिश पूरी नाहे थींदी, छो त असांजो समाज अण बराबर समाज आहे। गुरबत घणी आहे। ग़रीब पीउ मां चाहींदा आहिनि त संदन ॿार स्कूल वञण बदिरां 2 रुपया कमाए अचनि त घर जी चुल्ह सवलाईनि सां ॿरी सघे। भूख चेहरों पे लिए चांद से प्यारे बच्चे, भूख चेहरों पे लिए चांद से प्यारे बच्चे, बेचते फिरते हैं गलियों में गुब्बारे बच्चे। जनाब सदर, वो अलमियो आहे। गुरबत तालीम खे उसरण नाहे ॾींदी, पर ॿारनि में सीड़प कजे, खेनि तालीम पाइण जो मौक़ो ॾिजे। हिन ॾींहं जो इहो ई ख़ासि पैगाम आहे। इन करे जो पेट कंहिं तरह भरे सघिजे थो, बुख ख़तमु करे सघिजे थी, पर तालीम न पढ़ाइण जे करे ज़हन में जेका ऊंदाहि रहिजी वञे थी सा ख़तमु नाहे थींदी। सिवा तालीम जे कोई सुधारो आन ए साथी, सिवा तालीम जे कोई सुधारो आन ए साथी। इल्म ई रोशनी आहे, इल्म ई ज़िंदगी आहे। वॾी महिरबानी।